بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي سلسلة جينا دوسرين خبر فضائل الأعمال जेके अमल अल्लाह रसूल के वणंदा आहिनि इहे अल्लाह ऐं रसूल असांखे चयो त कयो। इहो असांजो सिलसिलो जेको आहे जो 15 नंबर आहे। 15 नंबर जेको आहे दुआ जे बारे में आहे। दुआ जे बारे में जेके अल्लाह ताला चए थो त असांखे हुकुम थो करे त मूंखे सॾु कयो। जीअं अल्लाह ताला क़ुर में सूरत अल-बक़रा में चए थो वइदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीबु दाअवत दाई इदा दआन। इहो 186 नंबर इहा आयत आहे। ऐं आयतूं तमामु घणियूं आहिनि। मूं हिसाबु कयो त 100 खां मथे आयतूं जेके आहिनि अल्लाह साईं चए थो मूंखे सॾु कयो, मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि, मूंखे पुकारियो, मूंखां घुरो। तक़रीबन 120 खां मथे मूं आयतूं ॾिठियूं आहिनि त उहे आहिनि। पर हिकिड़ी आयत जेकी आहे तमामु ख़तरनाक आहे, जेकी उन जी पहिरियां ॿुधायो। इहा आहे कहिड़ी सूरत में आहे? सूरत गाफ़िर में 60 नंबर। उते अल्लाह ताला चए थो क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखे पुकारियो त मां तव्हांजी दुआ ॿुधंदुसि। पोइ उन खां वरी पोइ छा थो चए? इन लदीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। चए थो जेके मुंहिंजी इबादत खां नफ़रत था कनि, मुंहिंजी इबादत खां परे था थियनि, उन खां पोइ चए थो मां उन्हनि खे दोज़ख में दाख़िल कंदुसि। 60 आयत सूरत गाफ़िर। ॾिसो हिते उलमा चवनि था त अल्लाह ताला चए थो मूंखे सॾु कयो। उदऊनी वक़ाल रब्बुकुम उदऊनी, अल्लाह ख़ुदि चए थो मूंखे पुकारियो, मूंखे सॾु कयो, मूंखां घुरो। मां उदऊनी अस्तजिब लकुम, मां तव्हांजी दुआ ॿुधंदुसि। इन लदीन यस्तकबिरून, ऐं जेके वॾाई था कनि, जेके मूंखे नथा पुकारनि, जेके ॿियनि ॾे था वञनि, जे बुज़ुर्गनि ॾे, दरगाहुनि ॾे या के बि वञनि था, के जेके जंहिंजी बि इबादत कनि था। छो जो दुआ हिकिड़ी इबादत आहे, दुआ हिकिड़ी मेन इबादत आहे। उहा हदीस में अचे थी, हींअर ॿुधाईंदासीं। पहिरियों अल्लाह ताला जी आयतूं त ही आयतुनि में जिथे किथे अल्लाह साईं छो थो चए त मूंखे सॾु कयो हो, मूंखे सॾु, जिथे किथे इहो छाजे लाइ थो अल्लाह साईं चए थो बसि मूंखे पुकारियो? छो जो इहा हिकिड़ी इबादत आहे ऐं अल्लाह खे इहा इबादत ॾाढी मिठी आहे, प्यारी आहे। सो हू चए थो त मूंखे सॾु कयो। तंहिंजे करे हिते आयत में चई जेके इन लदीन यस्तकबिरून, जे वॾाई कनि था, मूंखे नथा पुकारनि, मूंखे नथा सॾु कनि, मूंखां नथा घुरनि, अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन, इहे दोज़ख में दाख़िल थींदा। इहा ख़बर पए थी त इबादत जेकी सिर्फ़ु निमाज़ न आहे, सिर्फ़ु हज न आहे, सिर्फ़ु उमिरो न आहे, सिर्फ़ु रोज़ो न आहे, ही दुआ जेकी आहे अल्लाह खे प्यारी आहे। ऐं अल्लाह साईं असांखे चए थो त इहा मूंखां घुरो, मूंखे सॾु कयो, मूंखे पुकारियो। हदीसूं बि तमामु दुआ जे बारे में नबी करीम जी तरफ़ां तमामु घणियूं आहिनि। मुख़्तसर करे थोरी असीं ॿुधाईंदा दोस्तनि खे टाइम जे करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े हदीस में फरमाए थो लैस शैउन अकरमु अलल्लाह मिन दुआ, अल्लाह खे प्यारे में प्यारी ऐं करीम शइ आहे दुआ। दुआ हुअल इबादा, इहा हदीस नबी करीम जी ॿी आहे त इबादत दुआ जेकी आहे हिकिड़ी अल्लाह जी इबादत आहे। यानी जीअं तूं तस्बीह पढ़ींदो, जीअं क़ुर पढ़ींदो, जीअं तूं निमाज़ पढ़ींदो, दुआ जेकी आहे उहा बि अल्लाह खे ईअं इबादत इहा आहे, वणे थी उनखे, ऐं इहा इबादत आहे। ॿी हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन लम यसअलिल्लाह यग़्ज़ब अलैह, जेको अल्लाह खां न घुरंदो उन ते अल्लाह ताला कावड़जी पवंदो। त ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुब अशअथ अख़बर मदफ़ूअन बिल अबवाब लौ अक़सम अलल्लाह ला अबर। नबी करीम फरमाए थो के के माण्हू मुंहिंजी उम्मत मां हूंदा, लटा मेरा लटा फाटल फ़क़ीर हूंदो या पिनंदो हूंदो, पर अल्लाह खे हथ मथे करे काशे घुरंदो त खणी, यानी छा हुनजी शिकिल तव्हांखे ॾिसंदो हूंदो। पर जे अल्लाह ते कसम खणी घुरे न त अल्लाह सी ओॾीमहिल उनखे ॾींदो। छो जो अल्लाह वटि प्यारो हूंदो, अल्लाह जो वली हूंदो। असांखे कहिड़ी ख़बर त इन जी इहा आहे। उलमा चवनि था हीअ इबादत अल्लाह खे ॾाढी प्यारी आहे, ॾाढी प्यारी आहे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो यानी चैंपल छिजी पए त बि अल्लाह खां घुरो, घर जो लूणु खपी थो वञे त बि अल्लाह खां घुरो। छो जो अल्लाह खे इहा इबादत तमामु प्यारी आहे ऐं हुनखे वणे थी। अल्लाह ताला, अल्लाह असांजो ख़ालिक मालिक आहे, जेकी शइ हुनखे वणे थी असांखे करिणो पवंदो। तंहिंजे करे ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हर शइ में ॾिसो न केतिरो अज़कार आहिनि। घर अचण जा अज़कार, घर निकिरण जा अज़कार, जेको गाॾी में चढ़ण जा अज़कार, माण्हू वॉशरूम वञे थो त उहे अज़कार, वॉशरूम मां निकिरे थो त अज़कार, निमाज़ मस्जिद ॾे वञे थो त अज़कार, मस्जिद मां निकिरे थो त अज़कार, फजर जी निमाज़ खां पोइ अज़कार, असुर जी निमाज़ खां पोइ अज़कार,
केतिरियूं आहिनि वरी जेॾीमहिल सुम्हे थो अचे सुम्हण जा अज़कार, मानी खाइण खां अॻु में अज़कार, मानी खाइण खां पोइ दुआऊं अज़कार, सुम्हण जे टाइम में अज़कार। ॾिसो न हर शइ इन में नबी करीम हदीस असांखे ॿुधायो हीअ दुआ पढ़ो, हीअ दुआ पढ़ो। लटा मटाए थो माण्हू त लटा नवां पाए थो त उनजे लाइ अज़कार आहिनि। ठीकु आहे, जे वरी राति जो उथे थो राति जो उथे थो निंड मां त उहे अज़कार पढ़णा अथसि। वरी फजर जी निमाज़ खां पोइ वरी अज़कार पढ़णा अथसि। वरी अलाह ताला क़ुर में चए थो त सुबुह थिए त तव्हां अज़कार पढ़ो, वरी त उहो शाम जो अज़कार। सॼी ज़िंदगी असांजी रुॻो दुआऊं थो आहे, अलाह खे पुकारणो, अलाह खां घुरिणो, अलाह खे सताइणो, अलाह खां टिजणो। सो इंसान जेको अलाह ताला तॾहिं चए थो जेकी इस्तकबिरून अन इबादत, इहा इबादत जेकी आहे निमाज़ खां वधीक थी थिए असांखे। निमाज़ 5 फ़र्ज़ आहिनि पर हीअ त अलाए केतिरो सुबुह शाम उथणु विहणु हर शइ हुन में अज़कार आहिनि। त हीअ जेके इबादत न कंदो अलाह साईं चए थो इन इबादत खां वॾाई थो करे। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन, जेके इन इबादत खां वॾाई कंदा चवंदा छा अज़कार छा दुआऊं असांखे कोन थी अचे, बसि असां न कंदासीं। जेके इन शइ जी वॾाई करे ऐं नथो करे अलाह साईं चए थो त उनखे मां दोज़ख में विझंदुसि। सो इंसानु दुआ सदाई में हुजे ऐं इंसानु जेको सदाई दुआ में हूंदो उनजो दिलि जो ताल्लुक़ु हूंदो अलाह ताला ख़ालिक मालिक सां। शेख अल इस्लाम बिन तैमिया पंहिंजा शागिर्द ईंदा हुआ जॾहिं बि मस्जिद में फजर खां पोइ त यको निमाज़ फजर पढ़ी पोइ वेठो हूंदो, रुॻो हथ मथे हूंदासीं दुआ में। वेंदे सफ़ा सिजो भरण निकिरण ते थींदो हो त पोइ दुआ बसि कंदो हो त उहो चवंदासीं असांखे कुझु दर्स ॾे कीअं। छा चवंदो हुन, चवंदो हा हीअ ग़दवती फ़इल्लम तग़द लहलख़्त, चवंदो त हीअ मुंहिंजी ग़िज़ा आहे दुआ। इहा जेके अलाह खे सतायां थो, अलाह खां घुरां थो, मुंहिंजो खाधो पीतो इहो त वॼे, इहो मां न खावां त मां मरी वेंदुसि। ॾिसो न केॾो हुननि जी यानी ताल्लुक़ु अलाह सां हूंदो, दुआ हुननि खे एॾी मिठी लॻंदी, हथ मथे करे रुॻो वेही अलाह खां घुरंदा ऐं रोंदा। ऐं हुननि जी दिलि अलाह सां हूंदी, हुननि खे अलाह सां ॾिए या न ॾिए हू चवंदा त असां अलाह खां घुरंदासीं पिया। त असीं दोस्तनि खे चवंदा त इहो शइ असां बि सिखो, छो जो असांखे अलाह ताला बि चए थो ऐं चए थो जेके न घुरंदव मूंखां न घुरंदव त अलाह साईं कावड़ो असां ते। नबी करीम बि फरमाए थो त दुआ घुरो, जेॾीमहिल तेॾीमहिल दुआ में हुजो। अहिड़ी शइ प्यारी आहे। त इंसानु ज़ईफ़ आहे, इंसानु कमज़ोर आहे, कहिड़े इंसान खे का शइ न खपे, ग़रीब अमीर सभु कंहिंखे अलाह खां का शइ खपे सदाईं खपे थी। सो इंसानु पंहिंजे दिलि ताल्लुक़ु रखे दुआ सां, अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए ऐं इहो अमल सालिह असां में हुजे, असीं अहल औलाद खे बि सेखारियूं। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।